नाज़िन सेहतमंद सरगर्मियुनि खे हथी ॾियण लाइ म्यूनिसिपल कमेटी ठुल्ह तरफ़ां डॉक्टर सोराब खान सरकी क्रिकेट ग्राउंड में मुख़्तलिफ़ क्रिकेट टीमुनि विच में मुक़ाबला कराया विया। उन हवाले सां पेश आहे यासिर कुंडाणी जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल, हिन वक्त मां मौजूद आहियां डॉक्टर सोराब खान सरकी क्रिकेट ग्राउंड में, जिते म्यूनिसिपल कमेटी ठुल्ह तरफ़ां सेहतमंद सरगर्मी खे हथी ॾियण जे लाइ क्रिकेट टूर्नामेंट कराई पई वञे। इन हवाले सां मौजूद हितां जे शौक़ीननि प्लेयर ऐं जेको आहे महिमान ख़ासि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। संदन जो छा चवणु आहे? हितां जे शहरनि खे एंटरटेन मिले थो ऐं हितां जे रांदीगरनि खे जेको आहे रांदियुनि खे हथी मिले थी ऐं हितां खां ई उहे रांदीगर जेके आहे तयारु थी उहे जेके आहे इंटरनेशनल सतह ते उहे क्रिकेट खेॾंदा। ठुल्ह म्यूनिसिपल इंतिज़ामिया जो ही ज़बरदस्त जेको आहे साराह जोॻो अमल आहे। ही ज़बरदस्त जेको आहे उन्हनि जो साराह जोॻो कमु आहे। असीं हिन जी हिमायत कयूं था ऐं वधीक असीं इहो मुतालबो कयूं था त हितां जे चूंडियल नुमाइंदनि समेत म्यूनिसिपल इंतिज़ामिया खे त हिन तरफ़ जेको आहे वधीक अञा तवजो जी ज़रूरत आहे। हितां जे रांदीगरनि खे कुझु सहूलियतूं ॾिनियूं वञनि ऐं हिन स्टेडियम खे वधीक जेके सहूलियतूं ॾिनियूं वञनि। जेको आहे क्रीज़ ते मौजूद आहिनि रमज़ान सर की तमामु सीनियर बैट्समैन आहे, जमशेद आहे ऐं इंशाल्लाह असां कोशिशि कंदासीं त टारगेट खे विन कयूं। ऐं टारगेट असांखे 138 जो मिलियो आहे ऐं अलहमदुलिल्लाह असां वटि सुठा बैट्समैन आहिनि, तंहिं करे असां पूरी कोशिशि कंदासीं टारगेट चेस करण जी। 3 टीमां हुयूं असांजियूं, ॻड़ी हाराए वई आहे, जंहिंमें असां ठुल्ह फाइनल में पुॻा आहियूं ऐं टारगेट असां 138 ॾिनो आहे। इंशाल्लाह ताला बॉलिंग असांजी भली आहे, 2-3 विकेटां किरी पयूं आहिनि, उमेद रखूं था कटे वेंदासीं। म्यूनिसिपल कमेटी तरफ़ों बहितरीनु कमु हली रहियो आहे। असांजो नौजवान चेयरमैन साहब आहे, उन पहिरीं तरजीह पंहिंजी स्पोर्ट्स खे ॾिनी आहे। अॼु को क्रिकेट जो कमु बि स्टार्ट आहे। क्रिकेट जा खिलाड़ी जेके सभु तमाशाइनि सां गॾु आया आहिनि, इहे नौजवान ॿिए हर बुरे अमल खां बचंदा, मंशियात खां, ॿी बुराइनि खां। हिन जी सिहत ऐं तंदुरुस्ती जेका आहे हिन गेम में आहे। 25 साल क्रिकेट खेॾी क्रिकेट सां लॻाव आहे ऐं असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त हिन ग्राउंड खे जेको आहे अॼु जेकी इहा रौनक आहे ऐं इहा हमेशह बहाल हुजे ऐं इहे बहितरीनु मुक़ाबला इंशाल्लाह आईंदा बि ज़बरदस्त टूर्नामेंट्स थींदियूं ऐं मुक़ाबला थींदा ऐं ज़बरदस्त इनाम हूंदा। हिकिड़ी वॾी नेमत आहे, वॾी सहूलियत आहे तालके ठुल्ह में स्टेडियम डॉक्टर सोराब खान सरकी स्टेडियम या उनजी जेका टीम आहे टाउन पंहिंजो टाउन आहे या जेका हिन जे अंडर में हुजणु खपे ग्राउंड। महीने ॿिनि जे अंदरि अहिड़ी ख़ुशख़बरी ॿुधाईंदासीं क्रिकेट। कैमरामैन अशरफ अली भट्टी सां गॾु यासिर कंडराणी, द टीवी न्यूज़।